नाज़िन सिंध जे सरमोड़ अवामी शाइर उस्ताद बुखारी जी 31वीं वरसी मल्हाई पई वञे। उन हवाले सां पेश आहे धरती टीवी टोंक जे रिपोर्टर ख़ादिम ख़ासकेली जी रिपोर्ट। सिंध जे हाड़नि ऐं काढ़नि वारे देस दादूअ सां तालुक़ रखंदड़ नामियारे शाइर सैयद अहमद शाह अल मारूफ़ उस्ताद बुखारीअ जी अॼु वरसी पई मल्हाई वञे। सैयद अहमद शाह अल मारूफ़ उस्ताद बुखारी वलद सैयद हाजन शाह 16 जनवरी 1930 ते तालके ऐं ज़िले दादूअ जे ॻोठ गुलाम चांजे में ॼाओ। 1944 में सिंधी फाइनल पास करे 1947 में तालीम खाते में उस्ताद मुक़रर थियो ऐं 1964 में सिंध यूनिवर्सिटीअ मां सिंधी अदब में MA कयाई ऐं 1967 में गवर्नमेंट कॉलेज लाड़काणे में लेक्चरर मुक़रर थियो ऐं आख़िर में प्रोफेसर जे उहिदे तां रिटायर कयाई। पाण सिंधी ॿोलीअ जे बहितरीन ऐं जदीद सिंधी शाइरनि में पहिरीं सिफ़ जो शाइर हो। संस शाइरीअ जा केतिरा ई मजमूआ छपियल आहिनि। गीत असांजा जीत असांजी, इहे गीत गुलाबी ॿारनि जा, ओतूं जोतूं कूकण जा कल्याण, सोचूं बुणका वाका, लहर लहर दरिया, कारे ककर हेठि, धरती सरती, ज़िंदगी ज़िंदगी, न कम निबिरियो न गम निबिरियो, जुस्तजू ला तक न तू, मांदी थी न मारुई, वलवलो ऐं वूक, मेला मलाला, वतन ऐं वेसाह, गुलदस्ते में गीत, बुखारीअ जा कता, पेरनि हटनि पोइते, धूड़ दिल ते दर्द जी, घिड़िया से चढ़िया, ही गजरा ही गोला, हड़ई हेज वतन जा, लहरे लहरे में लालाण, गाए पियो जागाए पियो ऐं तड़ तड़ तेॾियां ॻाल्हियां संस मशहूर किताबनि में शामिल आहिनि। लोग समझे तो बुखारी जे हथन में आ कलम, आखिरी शेर। लोग समझे तो बुखारी जे हथन में आ कलम, आओ अब्बास अलम चक में झले बीठो, आओ अब्बास अलम चक में झले बीठो, हाँ मुख तारीख़ पुछे थी त किथे बीठो, हाँ जिंदगी मौत बेवाटो आहे उते बीठो। उस्ताद बुखारी जी शाइरीअ जी लुगत अखर अखर आरसी उनवान सां अज़ीज़ किंगराणीअ तयारु कई, जेका सिंधी लैंग्वेज अथॉरिटी 2009 में छपाए पधरी कई। सिंधी ज़ुबान जो ही ॿ शाइर हर माण्हूअ खे पसंदि हुयो ऐं सिंध जे तक़रीबन सभिनी वॾनि नंढनि फ़नकारनि संस शाइरीअ खे दिलि सां ॻायो ऐं सॼी दुनिया ताईं संस पैगाम पहुचायो। सरमद सिंधी, जलाल चांडियो, मंज़ूर सखीराणी, ॿियनि फ़नकारनि संस शाइरीअ खे दिलि सां ॻायो। अहिड़ीअ रीति 9 अक्टूबर 1992 ते सिंध जो ही महबूब माण्हू हमेशह जे लाइ विछड़ी वियो ऐं खेसि पंहिंजे दिलबर शहर दादूअ में दफ़न कयो वियो। ख़ादिम ख़ासकेली, धरती TV न्यूज़ तो